मुर्शिद मुंहिंजो जंहिंजो नालो लुकमान शाह है। वो सचो मुर्शिद मुंहिंजो जंहिंजो नालो लुकमान शाह, जंहिंजी मूंखे आहे दुआ अशोक चांदानी चवे। फरमाश डिग्री लग फ़कीर मोरी खां आबाज़ अली शाह बुखारी ऐं हैदर फारम खां मुंहिंजो उस्ताद हाकम शाह बुखारी ऐं हैदर फारम खां हाफ़िज़ ख़ासकेली, ॻोठ साले शाह खां इम्तियाज़ अली ख़ासकेली, फ़कीर अब्दुल्ला ॻोठ खां लजियो मेघवा ट्रैक्टर ड्राइवर जेको मुंहिंजी जानी यार आहे, ऐं पुराणी मीरपुर खां अलीगोर ख़ासकेली जेको यासीन ख़ासकेली जो पुटु आहे। कलाम ॿुधायां थो साईं लुकमान शाह जो। ओ सचो मुर्शिद मुंहिंजो साईं लुकमान शाह, सचो मुर्शिद मुंहिंजो साईं लुकमान शाह, वो जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह, जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह। सचो मुर्शिद मुंहिंजो साईं लुकमान शाह, सचो मुर्शिद मुंहिंजो साईं लुकमान शाह, जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह, जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह। जियो साईं लुकमान शाह जियो। परे परे खां था कई सवाली अचनि, सोणे सैयद सगोरे ते था मेला मचनि। परे परे खां था ही सवाली अचनि, सोणे सैयद सगोरे ते था मेला मचनि। जेको हर कंहिंखे ॾींदो आहे शफ़ा, जेको हर कंहिंखे ॾींदो आहे शफ़ा, जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह, जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह। जी लुकमान शाह। मुझी दिल जूं उम्मीदूं आसूं पुजा, मुझी दिल जूं उम्मीदूं आसूं पुजा, जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह, जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह। ये लुकमान शाह क्या है? कलामी शायरा साईं जानमन शाह बुखारी ॻोठ हैदर फारम में वेठल आहे ऐं इनखे असीं प्यार में पोपट शाह चईंदा आहियूं। ॿिनि नालनि चए पियो उस्ताद नरेश तुंहिंजी बुखारी लिखी आ साईं सना, जान मोहम्मद शाह खे आ तुंहिंजी पनाह। तुंहिंजी बुखारी लिखी आ साईं
शाह सचो मुर्शिद मुंहिंजो साईं लुकमान शाह जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह जंहिंजी सपड़ी में आ सोहणी दरगाह जिए लुकमान शाह।